हाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे राणीपुर का खबर ॾिना। राणीपुर के वार्ड नंबर 2 जो ॻोठ अली आबाद वसण बुनियादी मसइलन जे वर चढ़ियल ॻोठ ड्रेंज, स्कूल, बिजली, रोड समेत ॿियनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणण लाइ बुनियादी सहूलियतुनि जे हासिलात लाइ ॻोठाणनि पारां याकूब वसाण, असद वसाण जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ॻोठाणनि चयो त असांजो ॻोठ अली आबाद वसण ड्रेंज, बिजली, रोड, स्कूल समेत ॿियनि बुनियादी मसइलनि खां महरूम आहे। गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां तरक़ियाती कम न थिया आहिनि, जंहिं सबबु ॻोठ खंडराज जो ॾेख ॾेई रहियो आहे। चूंडियल नुमाइंदा वोट वठण खां पोइ गाइब थी वञनि था। बुनियादी मसइलनि जे हल लाइ केतिरा ई भेरा तक जे MPA पीर सैयद अहमद रज़ा शाह जिलानी, MNA, टाउन ऑफिसर, टाउन चेयरमैन खे शिकायतूं कयूं, पर अफ़सोस केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे। हिननि चयो त ॻोठ अली आबाद वसण पीपल्स पार्टी जो गढ़ आहे, पर पीपल्स पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि असांजे ॻोठ खे मुकमल तौर ते नज़रअंदाज़ कयो आहे। हिननि मुतालबो कयो त ॻोठ अली आबाद वसण खे बुनियादी सहूलियतूं फराहम करे ॻोठनि मां मायूसी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।